नाजिन थाना बुला खान में समाजी तंजीम गस्टा जामशुरो पारा तालीमी माहिर रिटायर्ड उस्ताद ऑफिसर मंजूर पंवर के मान में आजियाणो दिनो वो, जैमें डायरेक्टर एजुकेशन सेकेंडरी हैदराबाद रिजन सैयद रसूल बख्श शाह खुसूसी शिरकत कई। दिसूं था थाना बुला खान का फैज़ मोहम्मद मेमर जी ही रिपोर्ट। पर बुनियादी मकसद जो एजुकेशन लाइ मैसेज है, जैमें असां सम्झूं था त जेका थर जी एजुकेशन कोहिस्तान जी एजुकेशन है वधीक असां प्रायोरिटी घुरे थी, वधीक तवज्जो घुरे थी। उन करे गवर्नमेंट भी हींअर फैसलो कयो आहे त जेका भी अपॉइंटमेंट्स 37,000 टीचर सां अपॉइंटमेंट करण पिया वञूं अॻियां, उनमें बुनियादी पर्पज़ भी इहो जेकी थाने बुला खान जी एरिया है उनमें असांजी कोशिशि आहे त कुझु घटि मार्कुनि वारा ॿार जेकॾहिं अची वञनि त असां पढ़ी वञूं। अॼोकी हिन तक़रीब में जंहिंमें एजुकेशन जा ऑफिसर, डायरेक्टर, डिप्टी डायरेक्टर, मुख़्तलिफ़ हाई स्कूल जा हेड मास्टर साहबान, मुख़्तलिफ़ तालुकनि जा टीओज़, उन्हनि सभिनी गॾिजी अॼु हिन महफ़िल जो मान मताऊं कयो आहे। कोहिस्तान जी तइलीम लाइ थोरो ॻाल्हि कंदो हलंदुसि त कोहिस्तान में तइलीम ॾाढी घटि आहे ऐं CM साहब खां एजुकेशन जे अथॉरिटीज़ खां असां हिकिड़ी रिक्वेस्ट कंदासीं त कोहिस्तान में स्पेशल पैकेज ॾिनो वञे। हिते वीचारा माण्हू एतिरो पढ़ियल कोन्हनि, उन्हनि खे जेका टेस्ट आहे उन में मार्कुनि में थोरो रिआयत ॾिनी वञे त जीअं ॿाहिराड़ी जा स्कूल खोले सघजनि। छो त मां एज़ अ TO जॾहिं हुउसि त मूं स्कूल घुमी ॾिठा आहिनि त उहे माण्हू वीचारा मैट्रिक इंटर पास आहिनि त उनखे रिआयत ॾिनी त लोकल माण्हू असां भर्ती करे सघूं। हीअ तक़रीब रखी आहे जंहिंजी सदारत सईद रसूल बख्शा करे रहिया आहिनि ऐं असांजे महिमान ख़ासि गस्टा सिंध जो सदर हाजी अशरफ ख़ासकली साहब आहे ऐं साईं मंदूर जो किरदारु सॼी ज़िंदगी जेका असां हुन पंहिंजे जामशुरी ज़िले जे उस्तादी पेशे जी ख़िदमत कंदे गुज़ारी आहे ऐं साईं जी जूं ख़िदमतूं ऐं कावशूं कंहिंखां लिकियल न आहिनि। त कोहिस्तान जी जेका तइलीम आहे उनखे जेको सो असां वधि में वधि अॻिते पहुचायूं ऐं इन प्रोग्राम रखण सां कोहिस्तान में वॾा फ़ाइदा थींदा। कोहिस्तान जा जेके स्कूल आहिनि उन्हनि जी निशांदी इन्हनि खे कंदासीं त असांजे जेके स्कूल बंदि आहिनि उहे खोलिया वञनि। साईं जूं तइलीमी मैदान में तमामु घणियूं जेके आहिनि से एक्टिविटियूं थियल आहिनि ऐं जेके ख़िदमतूं सरअंजाम ॾींदो। साईं हिकु तारीख़दान ऐं मुहक़िक़ ऐं बहितरीनु उस्ताद आहे। साईं प्राइमरी एजुकेशन में रहियो त हुनजो जेको प्रोमोट थियो त सदारती अवार्ड तहत हुनखे मिलियल हो प्राइमरी एजुकेशन खे इज़त ॾियणु ऐं इज़त सां अलविदाई प्रोग्राम जी तक़रीब रखण सां गॾोगॾु हुनखे मुबारकूं ॾियणु ऐं अहिड़ो महिमान गॾु करे हुनखे इज़त बख़्शणु हिकु वॾो कमु आहे। अहिड़ो कमु थियणु खपे। उस्ताद खे इज़त जॾहिं रिटायरमेंट सां मिले थी त हुनखे अहिड़ो क़दुरु करणु खपे। उस्तादनि जी शदीद खोट आहे या उहे स्कूल जेके क्लोज़ स्कूल आहिनि या जिन में सहूलियतूं न आहिनि त हुकूमत सिंध के ख़ुसूसन अहिड़नि पसमानदा इलाइक़नि ते तवजो ॾेई थाणे बुला खान ऐं मंझंदि तइलके जे रुगो फोकस सेवण तइलके खे बि बनायो वञे। ख़ासि तौर ते इहो जेको क्रेडिट आहे जेको खयो आहे इहो खयो आहे तइलका थाणो बुला खान जंहिं महिल मारे विधी आहे पूरे जामशोरे ते ऐं इहो खणी करे जंहिंमें हसीन ख़ासकेली असांजो माना तमामु बहितरीनु कमु कयो आहे। जंहिंमें असांजो मरकज़ी गस्टा जो चेयरमैन ऐं सॻे का सभिनी यूनियन्स जो चेयरमैन साईं हाजी अशरफ ख़ासकेली साहब ऐं असांजो महिमान सदर पंहिंजो हिन महफ़िल जो साईं रसूल बख्श शाह साहब डायरेक्टर सेकेंडरी उन्हनि खे घुरायो आहे जेका उस्ताद खे इज़त ॾियारी वई आहे।